बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तो अॼु लाड़काने ज़िले में इलेक्शन पेटल जी बाक़ायदगी से ज़ोर शोर से नॉमिनेशन फार्म जमा थियण जो सिलसिलो जारी थियो आहे। अवां ॾिसी सघो था इन दोस्तनि खे जेकी असांजा पहुची चुका आहिनि गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद अली दीनी मदरसे लाड़काने में। अॼु बाक़ायदगी से नॉमिनेशन फार्म जमा थींदा। सिटी ऐं तालको साईं गुलाम अल्लाह सांगी, साईं अलीशेर जतोई। ही अवां मंज़र ॾिसो लाइव। साईं असांजो गुलाम शबीर चांडियो। वरी इलेक्शन जो सिलसिलो शुरू। इलेक्शन पेटल जी बाक़ायदगी से थींदी। जियो सर, जियो सर, जियो सर, जियो सर। साईं असांजो अलीशेर जतोई साहब। साईं ये लाइव हली चुकी है। अमां ॾिसो सब दोस्त ॾिसो। हले ये नहीं हूँ सही हूँ लैंड हाँ। पेटल जिंदाबाद, उस्ताद जिंदाबाद। साईं अरबाब ये साईं अरबाब साईं दीनी मदरसे जो साम्हूं वारो पूरो साईं गुलाम अल्लाह सांगी कंगी भरियो। साईं बंद न कर। वोट सर्टिफिकेट ॾींदो करे फार्म भरे आया टच करे ॾियूं न। आज ये सब चीज कयो को कडी तोरे आज ये सब चीज भी कयो पोताए को कडी तोरे साईं को गुलाम
उम्मीदवार उहा इन शइ खे जॾहिं एक्सेप्ट कनि न ज़िले खां पोइ मर्कज़ आहे असांखे कहिड़ी श्योरिटी हूंदी त असां मर्कज़ असांजो चेयरमैन जी लिखत न आहे असांखे उहो वोट खपे चेयरमैन जी लिखत वोट हूंदो त जेके ज़ाब्ता उसूल हूंदा आहिनि डिस्प्ले सेंटर हूंदा असां डिस्प्ले सेंटर क़ाइमु कया असांखे ॿुधायो ख़ैर उहो थी वियो मां ॻाल्हाए साईं ॾिसो न असां अॻे ईअं थी थो डिस्प्ले सेंटर जा करेक्शन नालो एनआरसी वग़ैरह आईडी अचे वेई पंहिंजा तव्हां चेक करे वठो जंहिं माण्हूअ जो वोट दाख़िल न आहे असां पंहिंजो स्टेटमेंट अचे पंहिंजो नालो चेक करे वञे या न आहे न फी जे पंहिंजो रसीद वठी वञे उहो तव्हां कया उन खां पोइ तव्हांखे असां एप्लीकेशन ॾिनी ते मथे मर्कज़ में ॻाल्हायोसीं त साईं असांजा 207 वोट जेके आहिनि तालुके ते 400 सिटीअ ते वोट अर्ज़ु करे विया पोइ तव्हां ॻाल्हायो ठीकु आहे तव्हां चओ त जेका व्हाट्सअप कयो तव्हांखे सुभाणे असां लिस्ट ॾियूं था तव्हां हुन में थी वेंदो असां लिखत में बि ॾिनी तव्हां मर्कज़ी जेको तव्हांजो आहे गादी कान था हुन सां बि ॻाल्हायो पर हिन महिल ताईं असांखे का ऑफलाइन न मिली आहे पर इहा इलेक्शन त न चइजे न इहा सिलेक्शन चइजे न कंहिं मख़सूस माण्हुनि जा नाला खणी तव्हां इहा वोटर लिस्ट खणी हिते वेठा आहियो हिकिड़े माना मख़सूस चंद माण्हुनि जा हे आम मुस्ताद बीठो आहे ॾिसे थो तव्हांखे इहो छा सम्झे इहो ॿुधायो इहो ई असां बि चऊं था त असांखे जेका बि त उहा शइ खपे जेका शइ कानून मुताबिक़ आहे हू बि असांजे लाइ क़ाबिल ॿाहिरि आहियूं उस्ताद आहियूं असांजो को बि कंहिं सां को ज़ाती जहिड़ो त न आहे ज़ाती दोस्ती हर शइ आहे ऐं असांजी असां था चऊं त कानून सुभाणे ॾिसो न असांखे जे लाइ मसइलो इहो आहे असां हिते कयूं असांजे वोट दाख़िल लाइ मर्कज़ कोन थो करे छो त मर्कज़ गाज़ी खान हुजे या असांजो महासाब त इहे त मुंहिंजी मेंबरशिप मुंहिंजी बि कैंसिल थी आहे जॾहिं असां तारीख़ हलाई तॾहिं बि उन्हनि इहे लफ़्ज़ मूंखे हाणे उहा कहिड़ी थी सघे थो उते असांजे मर्कज़ खे उतो असां मोटी अचूं असांजे लाइ कंहिं छा जेको आहे मर्कज़ जा बिल्कुलु तव्हांखे असां मर्कज़ जा ठीकु आहे मर्कज़ खे असांखे ॾिनी आहे हा हाणे हिन में जंहिंजो वोट हूंदो उहो उम्मीदवार थी सघे थो बाक़ी ॿियो न बिल्कुलु 100% राइट आहे असांखे अहिड़ी इलेक्शन कमेटी मंज़ूर बि न आहे जी साईं तव्हां डिस्प्ले सेंटर कायम कयो जेको कानून हाणे तव्हां निकालायो था डिस्प्ले सेंटर ते जंहिं वक़्तु हुननि तारीख़ ॾिनी उहा डिस्प्ले सेंटर ते हुननि वोटर लिस्टियूं न ॾिनियूं कल्ह ई फार्म आया आहिनि कल्ह ई आया कल्ह हर शइ मिली आहे तव्हां चवणु चाहियो असां जा तव्हां हूअं बि वॾा आहियो अजमेर में बि वॾा आहियो असांजा सभिनि जे लाइ इज़तूं मोहबतूं हुननि दोस्तनि जे लाइ सभिनि जे लाइ असां इहो था चऊं त जेको बि मथो ई मोकिलियो आहे डिस्प्ले सेंटर कल्ह क़ाइमु थियो आहे त असांखे कल्ह शाम मंझंदि जो असां तव्हां खां लिस्टूं वठी वियासीं त असां जेसि ताईं वरी वॾी ॻाल्हि त उन्हनि मां स्कूल जेके तव्हां हितां मोकिलियूं लिस्टूं हुन में स्कूल जा नाला आहिनि हिननि में स्कूल नाला कटिया अथऊं त जीअं ॻोल्हण में ई हुननि खे दुश्वारी थिए उहे असां ॻोल्हे ॻोल्हे छिता थी पिया आहियूं असांखे उहे उस्ताद असांजा पंहिंजा उहे माना हुननि जा वोट नथा मिलनि 400 असांजो बि न हुयो 400 वोट असांजा सिटी में दाख़िल कोन आहिनि 204 वोट असांजा फिगर वोट मौजूदु पई आहे जेका असां कढी आहे 204 वोट असांजा तालके में दाख़िल आहे रुॻो ईअं न कोई अटकल में थी विया आहिनि न जेके प्योरली हिन जा मुखालिफ़ आहिनि जेके असांजा हिमायती आहिनि उन्हनि जा ख़ासि करे स्कूलनि जा स्कूल उॾाए छॾिया विया असांखे इहा शइ जेका आहे असांखे
सुठी नथी लॻे असां इनखे हिकु तरफ़ी जेका आहे सा प्री प्लानिंग के तहत या तव्हांजो ॾोह कंदा आहे जेको हुननि मोकिलियो आहे या हिन उहिदेदारनि जेको मोकिलियो आहे प्री प्लानिंग तहत असांखे इलेक्शन खां परे कयो थो वञे हिकु ग्रुप जी इलेक्शन कई वञे मूंखे तव्हां जेकॾहिं हिकिड़ी शइ हिकिड़ो पनो 8 तारीख़ ॾींदो या हिकिड़ी 5 तारीख़ ॾींदो त मां कीअं चवंदुमि मां ॾिसो न मां कंहिंजो मां न कंदुसि अचे न तव्हां इरशाद आइन आहे कानून आहे फार्म केर बि वठी सघे केर बि इलेक्शन विझी सघे थो फार्म केर बि वठी अची सघे थो जेको असांजी सिटीअ जो वठी वियो आहे दरख़्वास्त उहो काथे आहे उहो साईं मुंहिंजी इमरजेंसी थी पई आहे उहो इस्पताल ले वियो आहे जेको पैनल बीहारे थो जेको प्रेसिडेंट आहे उहो केरु आहे हे प्रेसिडेंट अरबाब बिल्कुलु हुकुम कयो सर असांखे वोट सर्टिफिकेट खपे असां लिस्ट तव्हांखे ॾिनीसीं कल्ह जी जी तव्हां नालो असां नाला स्कूल साईं अॻिते पहुचे असांखे लभनि नथा तव्हां कढी ॾियो न तव्हांजो कमु आहे वोट सर्टिफिकेट असां तव्हां साईं जी असां लिस्ट ॾिनी आहे न कल्ह लिस्ट कल्ह ॾिनी आहे सर पर लिस्ट में स्कूल जो नालो ई कोन्हे को पंहिंजो नाला स्कूलनि जा नाला ॿुधो 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 सभु नाला स्कूल जो नालो कोन्हे त नाला काॾां ॻोल्हियूं घणी आहे सर 10 साल आहे पर ॻोल्हण में ॾुखियारी थी थिए न सर टाइम घटि आहे न सर उन में नाला स्कूलनि जा साईं याके में ॿुधो स्कूल में तव्हां हिते वेठा आहियो तव्हां हक़ सच जी ॻाल्हि कयो जीअं साईं कयो आहे त तव्हां वटि डिस्प्ले सेंटर जेको हुननि कयो आहे उहो कॾहिं हुयो तव्हां डिस्प्ले सेंटर तव्हां वोटर लिस्टूं कॾहिं ज़ाहिर कयूं आहिनि कल्ह ॾिनियूं तव्हां वटि कल्ह पतियूं आहिनि असां टियों ॾींहुं पहुतियूं असांखे तव्हां कल्ह ॾिनियूं आहिनि तव्हां कल्ह वठण आयो डिस्प्ले डेट हुई सेंटर जी तव्हां डिस्प्ले सेंटर जी तव्हां का रखी त हिते हिन ते हुन ते पतियूं तारीख़ हा मां रखी फेसबुक ते कॾहिं रखी आहे टियों ॾींहुं तव्हां कल्ह मुंहिंजी आई.डी कढो हुन ते लिखियल आहे टियों ॾींहुं कहिड़े वक़्त जो टाइम कहिड़ो हुयो पंहिंजो जंहिं तव्हां फेसबुक ते रखी आहे रखियो आहे फेसबुक ते राति जो 10 बजे सुबुह जो टियों ॾींहुं 10 बजे रखियो अथव साईं वारी लिस्ट कल्ह वठी वियो मिली असांखे लिस्ट कल्ह आहे उन में असांजा 400 वोट कढनि भई सिटी जेके तव्हांजा न आहिनि त उहे तव्हां ॾियो न त जेके असांजा न आहिनि त तव्हां घणाए था ॾियूं हाणे इन जी श्योरिटी कहिड़ी अॻ में छो कटिया विया आहिनि चंदो